ऐं मिक़दार केतिरो आहे? उशर आहे असां वटि चूंकि पाणी पैसनि जो आहे, इन जे करे उशर आहे 20 मण ते हिकिड़ो मण, को मिक़दार आहे। पोइ पुछंदा आहिनि साईं ख़र्चु आहे फलाणो, बाबा इन जे करे त 20 मण ते मण आहे, वरना त उशर 10 पती खे चइबो आहे, पोइ त 20 मण ते 2 मण हुअणु घुरिजे। ख़र्चु आहे चूंकि तव्हांजो कलर आहे, भाण आहे, फला आहे, फला आहे, इन कलर ऐं भाण जे करे पहिरीं कोन हूंदो कलर भाण त एकड़ में लहंदा 15 मण, हाणे कलर भाण आहे त एकड़ में लहंदा 50 मण, इहो त इज़ाफ़ो थियो तव्हांजो। अगरि ख़र्चु थियो आहे त इज़ाफ़ो बि त थियो। 20 मण ते हिकिड़ो मण, एकड़ में 50 मण लथा त घणा मण ॾियणा पिया? 2.5 मण। कुझु बि मिक़दार कोन्हे, कुझु बि मिक़दार कोन्हे, त इहे ख़र्च कोन्हनि कढणा। बाक़ी ॿिया ख़र्च जेके आहिनि तव्हां बोरियुनि में भरियो, इहो ख़र्चु कढी सघो था, मंडीअ में खणी वियो उते कपाए इहो ख़र्चु कढी सघो था, बाक़ी उन खां को ख़र्चु कोन कढिबो।